तव्हां ॾिसी रहिया पारस टीवी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ठारूशाह मां रिपोर्ट पेश कई थी उमदाद मजीदाणू जी। ठारूशाह सरकारी अस्पताल तव्हांजे रहवासियुनि लाइ बेलाभ बणियल। ठारूशाह सरकारी अस्पताल जे MS ऐं DHO नौशरो फिरोज जी नाअहली सबब रात जे वक़्तु डॉक्टर ड्यूटी तां गायब। अस्पताल पटेवालनि हवाले। हितां जे रहवासियुनि काबिल कलोड़ो आसिफ मेतलो ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजा नौजवान रात जे वक़्तु एक्सीडेंट थी विया हुआ, जिन खे असां मक़ामी अस्पताल रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह खणी पहुतासीं त को बि डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु न हो। अस्पताल में सिर्फ़ हिकु पटियालो मौजूदु हो जंहिं असांजे मरीज़नि खे मरम पटी करे रवानो करे छॾियो। हुननि वधीक चयो आहे त DHO नौशरो फिरोज ऐं MS ठारूशाह जी नाअहली सबब अस्पताल में का बि सहूलियत मौजूदु न आहे। हिननि सीशन जज नौशरो फिरोज ऐं मुल्क जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त अहिड़नि ड्यूटी चोर डॉक्टरनि ते सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। फर्ज़ शनास डॉक्टर मुक़ररु करे हितां जे आवाम जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।